नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरियो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज जे IBA टेस्ट पास प्राइमरी उस्तादन पारां पोस्टिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी आसिफ रिंद, नजीबुल्लाह सोलंकी, नसीम अब्बास, गदा हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल महीने असांखे ऑफर आर्डर ॾिना विया। ऑफर आर्डर हुजण बावजूदि असांखे ज्वाइनिंग नथी ॾिनी वञे। उन्हनि चयो त असां मेरिट ते पास थिया आहियूं। ही का सियासी भर्ती न आहे। इलेक्शन कमीशन ऐं अदालतुनि उन्हनि भर्तियुनि ते पाबंदी लॻाई आहे जेकी नयूं भर्तियूं कयूं पियूं वञनि, पर असांजो ही जाइज़ मसइलो आहे जेको प्रोसेस में हलंदड़ आहे। असां इम्तिहान पास कयो आहे। गुज़िरियल महीने यानी 8 अगस्त ते ऑफर आर्डर ॾिना विया। उन बावजूदि असांखे ज्वाइनिंग न ॾियणु सरासर नाइंसाफ़ी आहे। उन्हनि सिंध जे निगरान हुकूमत समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर असांखे पोस्टिंग आर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। करप्ट ऑफिसर इंसाफ नाए जो भला।